नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालू। खैरपुर जे खुर्शीद कॉलोनी में नींगर के अगवा करण की कोशिश कई वई आहे। इलाइक़े वासियुनि बचाए वरितो। जवाबदार 6 वरें जे नींगर अब्बास पुट सरफराज सुमरो के अगवा करण की कोशिश कई। जवाबदार 6 वरें जे नींगर अब्बास पुट सरफराज सुमरो के अगवा करण की कोशिश कई है, जैकी बचाए वरितो है। खबर एक ॿीहर अवां सां शेयर कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। खैरपुर जे खुर्शीद कॉलोनी में नींगर के अगवा करण की कोशिश कई वई है। इलाइक़े वासियुनि बचाए वरितो है। जवाबदार 6 वरें जे नींगर अब्बास पुट सरफराज सुमरो के अगवा करण की कोशिश कई। जवाबदार 6 वरें जे नींगर अब्बास पुट सरफराज सुमरो के अगवा करण की कोशिश कई, जैके बचाए वरितो है। इन हवाले से अधिक तफसील मालूम कंदासीं। धरती टीवी खैरपुर के रिपोर्टर शबीर फलियो असां सां लाइन ते मौजूद है। जी शबीर, आगाह कजो, छा तफसील आहिनि इन हवाले से? जी बिल्कुल, तव्हांखे ॼाण ॾियां थो, खैरपुर में जेको अगवाकारनि में तमामु घणो इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं उन हिसाब सां अॼु जेको आहे सो अगवाकारनि में मुलवस हिकिड़े जवाबदार खे लुकमान वासियुनि हथीको करे वरितो आहे। तव्हांखे ॼाण ॾियां थो, खैरपुर जे लुकमान मोहल्ले मां 4 साला नींगर अब्बास अली सुमरो खे अगवा की कोशिश कई वई, जिते जवाबदार खे पाड़े वारनि जेको सोगो करे वरितो आहे ऐं नींगर जे रड़ियुनि ते जेको आहे सो जवाबदार हथीको कयो वियो आहे, जंहिंखे ठाउको कुटको बि ॾिनो वियो आहे ऐं जवाबदार खे रहवासियुनि जेको आहे सो पुलिस हवाले करे छॾियो आहे। जी शबीर, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।